बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं उस्ताद अब्दुल गफ़ार। आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए सबक के साथ आपकी खिदमत में। दोस्तों, आज हम सिंध टेक्स्ट बुक क्लास 6 में से सबक 22वां पढ़ेंगे, जिसका उन्वान है शेख सादी रहमतुल्लाह अलैह जा कौल। आप दोस्तों से गुजारिश है, अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक, शेयर और अपनी कीमती राय से हमें ज़रूर आगाह करें। चलते हैं सबक को सिंधी में पढ़ने की तरफ। सबक 22। शेख सादी रहमतुल्लाह अलैह जा कौल। शेख सादीअ जा वॾा शिराज़ जा रहाकू हुआ, उन करे हू सादी शिराज़ीअ जे नाले सां मशहूर थियो। संदसि विलादत 599 हिजरीअ मुताबिक़ 1333 ईस्वीअ में थी। हिन जो नालो शरफ़ुद्दीन ऐं संदसि पीउ जो नालो अब्दुल्ला हो। शेख सादी इब्तिदाई तइलीम शिराज़ में हासिल कई। वधीक इल्मु हासिल करण लाइ बगदाद ॾांहुं रुख़ कयाईं, जिते उन वक़्त जा वॾा आलिम ऐं दरवेश ॿाहिरां आयल शागिर्दनि खे तइलीम ॾींदा हुआ। अहिड़नि नामवरनि उस्तादनि में इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह, शेख अब्दुल क़ादिर सहरवर्दी रहमतुल्लाह अलैह ऐं अबू इमादुद्दीन मूसली रहमतुल्लाह अलैह जा नाला अची वञनि था। हिन हदीस ऐं तफ़सीर जो इल्मु नाले वारे उस्ताद अब्दुर्रहमान इब्ने जूज़ीअ खां हासिल कयो। इल्मु हासिल करण खां पोइ शेख सादी सैयद अब्दुल क़ादिर जीलानीअ जी बैअत करे उन खे पंहिंजो रूहानी रहबर करे वरितो ऐं उतां ई तसौफ़ जो इल्मु, मारिफ़त जो तरीक़ो ऐं सलूक हासिल कयाईं। शेख सादी महिनती ऐं जफ़ाकश इंसान हो। खेसि सैर ऐं सियाहत जो घणो शौक़ु हो। हुन केतिराई हज पेरे पंधु कया। हू निहायती सादो, मिलणो जुलणो ऐं मुसन्निफ़ मिज़ाज इंसान हो। शेख सादी फ़ारसी ज़बान जो वॾो शाइर ऐं नसर नवीस हो। गुलिस्तान ऐं बोस्तान करीमा ग़ज़लनि जो दीवान 3 जुल्द संदसि मशहूर किताब आहिनि ऐं ॿिया पिणु केतिरा मजमूआ आहिनि। तारीख़ अब्बासिया, तारीख़ बगदाद, अफ्रीका जा जज़ीरा, तसौफ़ जा मसला ऐं हिकायतूं संदसि नसर जा शाहकार किताब आहिनि। शेख सादीअ सन 691 हिजरी मुताबिक़ 1435 ईस्वीअ में 102 सालनि जी ॼमार में वफ़ात कई। संदसि आख़िरी आरामगाह सादिया नाले मुक़ाम ईरान जे शहर शिराज़ में आहे। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फ़रमाए थो, जंहिं इमारत जो बुनियाद कमज़ोर हूंदो, उहा कॾहिं बि मज़बूत नथी थी सघे। अल्लाह ताला उन शख़्स खे इंसाफ़ ॾिए थो जंहिंखे कंहिं ॿिए खां इंसाफ़ जी तलब न आहे। कंडा पोखे गुलनि जी तमन्ना न कर। जेकॾहिं चाहीं त मरण खां पोइ तोखे को बुरो न चवे त नेक थियो। अल्लाह ताला ॾाढो रहीम ऐं करीम आहे। उहो गुनाहगारनि खे तौबह करण जी मोहलत
ॾिए थो ऐं खेसि पंहिंजी रहमत जे पाछे में जाइ ॾिए थो। जॾहिं तूं ख़ुदा खां रहमत ऐं बख़्शिश जी आस रखीं थो त पोइ उन्हनि खे बि मायूस न कर जेकी तो में उमीद रखनि था। हक़ीक़ी तौर ते उहो माण्हू वॾो आहे जेको पाण खां नंढनि जी ज़रूरतनि जो ख़्यालु रखे थो। वध में वधि नेकियूं करियो छो त आख़िरत में नेकियुनि जे आधार मर्तबो मिलंदो। मुश्किल में हिम्मत न हारायो, हिम्मत ताक़त खां वधीक कमु ॾींदी आहे। ॿियनि जी ॾुखनि खे ॾुखु सम्झण खे ई अहसास चइबो आहे। इंसान उहो आहे जंहिंजी ज़ात मां ॿियनि खे फ़ाइदो हासिलु थिए। नेकी करण वारे खे नेकीअ जो सिलो ज़रूरु मिलंदो आहे। बेरहम इंसान माण्हू न पर जानवर आहे। मज़लूम जी तकलीफ़ त कुझु पल हूंदी आहे पर ज़ालिम सदाईं मुसीबत में हूंदो आहे।